मध्य जी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। मध्य जी वेझो कच्छ जे इलाइक़े कमन जे जवान वासी नौजवान मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। नौजवान मुनीर जुनेजो पाण मथां पिस्टल जो फायर करे ज़िंदगीअ जो अंत आंदो आहे। वारसनि जो चवणु आहे त नौजवान शादी जे मामले तां कावड़ जी आपघात कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया मध्य जी खां। मध्य जी वेझो कच्छ जे इलाइक़े कमन जे वांड वासी नौजवान मुबैना तौर आपघात कयो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं मध्य जी खां। तौहीद ब्रोही लाइन ते मौजूद आहे। जी तौहीद, वधीक अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल, मध्य जी जे कच्चे वारे इलाके जब्बर शेख थाने जे हद कमन जी वांड में नौजवान मुनीर अहमद वलद नमतुल्ला जून जो पाण मथां फायर करे मुबैना ख़ुदकुशी करे छॾी आहे। जंहिं बाद वारसनि नौजवान जो लाश मध्य जी अस्पताल खणाए पहुता, जिते ज़रूरी कार्रवाई करण बाद जेका लाश वाचन हवाले कयो वियो। जॾहिं त लाश पहुचण ते घर में कराम मची वियो आहे। इन सिलसिले में नौजवान जे वारसनि ॿुधायो त नौजवान शादी जे मामले तां वारसनि सां गरबातियुनि सां कावड़ जी पाण मथां फायर कयो, जंहिंखे ज़ख़्मी हालत में अस्पताल खणाए अची रहियासीं। संदसि रस्ते में जेको आहे उहो दमदणी हवाले कयो आहे। होॾां जब्बर शेख पुलिस नौजवान शादी मामले तां घर वारनि सां कावड़ जी पाण मथां फायर करे ख़ुदकुशी करण जो इतला मिलियो आहे। वधीक अस्पताल पहुची करे मामले जी जांच बाद मौक़ुफ़ ॾिनो वेंदो। जी ठीकु आहे, जांच करे मौक़ुफ़ ॾिनो वेंदो। तौहीद ब्रोही असांखे हिन मामले बाबति आगाह करे रहियो।